मीरपुर साकरो लग भुट्टो फार्म ते बंभोर कॉन्फ्रेंस कोठाई हुई, जंहिंमें नारेवार शायर महर डरबाई, मीर मजहर टारपुर, हमीदा घांगरो, नवाज खान जहूर, हबीबुल्ला भुट्टो, बागी असगर नवाज, सुमरो मुस्तफ़ा, अमाला शेख बख्शल थलो, आलिया बख्शल थलो, मौलवी महमूद हसन, प्रोफेसर मुश्ताक मीरानी ऐं ॿियनि शिरकत कई। कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे अॻवाननि सिंध अंदरि धारियुनि जी आबादगारी, हक़ हक़मियत ऐं ज़मीननि ते थींदड़ वालाड़ जे अहम मसइलनि ते ॻणती ज़ाहिर कंदे हिकु साल लाइ सिंधी क़ौमी काउंसिल नाले फोरम ठाहिण जो ऐलान कयो। हिननि चयो त सिंध खे चोतरफ़ वॾा मनसूबा ठाहे सिंधी माण्हुनि खे अक़लियत में तब्दील करण जो प्लान आख़िरी मंज़िल ते पहुची रहियो आहे, पर सिंधी क़ौम खे अॻिते अची मज़ामत करणी पवंदी। हुननि चयो त सिंध अंदरि धारियुनि जी आबादगारी सिंध लाइ वॾो मसइलो आहे। धारिया सिंध जे सभिनी मसइलनि ते क़ाबिज़ आहिनि। हुननि चयो त 6 जून ते बहरिया जे गेटा ॾुधाणे में सिंधी क़ौमी काउंसिल भरपूर शिरकत कंदी। संदनि चवणु हो त सिंधी क़ौमी काउंसिल सिंध जे समूरनि मसइलनि ते सघारी जदोजहद कंदी ऐं हुन प्लेटफॉर्म खे सिंध जे माण्हुनि वटि खणी वञी यूनियन सतह ताईं हिन फॉर्म खे मुनज़म कयो वेंदो। असांजो वॾे में वॾो इशू सिंध में धारी आबादकारी आहे। उहो इशू सां त सिंध भरी पई आहे। धारी आबादकारी जेके ॿाहिरियां माण्हू हिते सेटल थींदा वञनि पिया, कारोबारनि ते, होटलुनि ते, दुकाननि ते, उहे धारिया जिन जो हिन मिट्टी सां को तालुक़ कोन्हे, उहे कंहिं बि रीति हिन मिट्टी लाइ, हितां जे माण्हुनि लाइ पॉज़िटिव सोच कोन था रखनि। इहा सिंधियुनि खां सिंध फुरण जी हिकिड़ी मंज़ूम साज़िश आहे जंहिं ते अमल थिए पियो। DHA या बहरिया मलिक रियाज़ जेको हाणे नओं इसराइल जुड़े पियो थो हिते सिंध खां, ऐं इन बहरिया जो जेको ड्रेग आहे सो कराची खां टपी जामशोर ते पहुती आहे। ऐं जेकॾहिं इहो हथु रहियो त हे दादू गोरख वञी दंग कंदा। इहो असां खां ईंदड़ वक़्त में इते धारिया माण्हू आबाद करे सिंधी माण्हुनि खां सभु हक़ खसाईंदा, छो त उन्हनि में जेके आबाद थियणा आहिनि धारिया, ऐं उहे चूंडींदा बि धारियुनि खे। MP MNA ऐं MP MNA हिन धरती जे मारोड़नि जी या समुंड में रहंदड़ मोहाणनि जी या थर काछे जे ग़रीब मारोड़नि जी हक़ जी ॻाल्हि थी कोन्हे सघणी। हिकिड़ो मसइलो हो त माण्हुनि खे जेके हिते असल माण्हू आहिनि उन्हनि खे हक़ हक़मियत हुजणु खपे। माण्हू पंहिंजा फ़ैसिला कनि। ही कूड़ियूं इलेक्शनूं, कूड़ा मामला, कूड़ी हुकूमतूं न हुजणु खपनि। हिकिड़ी पार्टी 13 साल वेठी आहे, इहा पाकिस्तान जी हिस्ट्री में कॾहिं कोन थी। उनजो प्लस माइनस ॾिसिजो वञे। हिकिड़ो ॿियो इहो त धारियुनि जी आबादकारी एॾी वधी वई आहे जो हीअं नंढा वॾा शहर असांजो रेशो सॼो डिस्टर्ब थी वियो आहे। हाणे जो लॉ एंड ऑर्डर थींदो, इन जी बुख थींदी, माना इन जा रुॻो आबादकारी कोन्हे, इन जा इफेक्ट तमामु वॾा आहिनि। असांजो सकाफ़त मटिबी, ॿोली मटिबी, रंग मटिबा, सभु शयूं मटिबियूं त असांजो कल्चर मटिबो। पर वॾे में वॾो आहे त ॾोह थींदा, उनखे केरु मोड़ींदो? असां में सरकार में त हाल कोन्हे। हाणे इहे हिकिड़ो टियों मसइलो इहो हो त ई जेको गवर्नेंस 13 साल में रही आहे, इन ॻाल्हि खे ॾिसिजे। सो हींअर उहा काउंसिल असां साल लाइ हिकिड़ी अनाउंस कई आहे। इहा नॉन पॉलिटिकल आहे, हिकिड़ो फोरम ठाहियो आहे जेको सभिनी माण्हुनि खे गॾु करे विहारे थो। सिंध जे हक़नि ते जेको आहे त ईअं खणी चइजे त धाड़ा था लॻनि। ऐं ॾिसो त हिन महिल बहरिया जो केॾो वॾो मसइलो आहे। इन खां अलावा ॿिया बि मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि जिथे उन्हनि खां ज़मीनूं खसियूं थियूं वञनि ऐं उन्हनि ते अदावतूं कयूं थियूं वञनि। हिन दौर में मलिक रियाज़ जे रूप में जेको आहे माण्हू अचनि था, जेके अची करे ऐं सिंध जे अवाम ते हिकु क़िस्म जो कब्ज़ो था करनि ऐं उन्हनि खां धरती खसण जी कोशिशि करनि था। ऐं इन खां अलावा पंजाब जेको पाणी बंदि कयो आहे ऐं या घटि थो मिले, सिंध जी कोटा जे हिसाब सां जेको पाणी मिलणु खपे सिंध खे, उहो पाणी नथो मिले। नतीजे में छा थो थिए जो जेको समुंड आहे उन समुंड जो चाढ़ जेको आहे हेॾे ज़मीनुनि ॾे अचे थो, जंहिंजे करे असांजूं हज़ारनि एकड़नि में ज़मीनूं जेके आहिनि ख़तमु थी विया आहिनि। ॻोठ असांजा ख़तमु थी विया आहिनि, वीरान थी विया आहिनि। टे बुनियादी जेको आहे सो ॻाल्हियूं जंहिंमां मूं धारियुनि जी आबादकारी जे मुतालिक़ जेको आहे सो ॻाल्हायो हो, उन में असांजो मौक़िफ़ इहो आहे त जेसीं ताईं धारियुनि जी आबादी जे बारे में बुनियादी हिन इशू खे न खयो वेंदो ऐं इन खे हल न कंदो जंहिंसां सभई मसइला जुड़ियल आहिनि, तेसीं जेको आहे सो सिंध जा मामला हल न थींदा ऐं हक़ हाकमियत बि हासिल न थींदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।